बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम बेरो टाइम खणी अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, हिन वक़्तु जेको प्रोग्राम असां करे रहिया आहियूं उहो प्रोग्राम असांजा उत्तर सिंध जा ॿ अहम हिकिड़ा ज़िला शिकारपुर ऐं कंदकोट कश्मीर जे हवाले सां ही प्रोग्राम आहे, छो जो इन्हनि ज़िलनि अंदरि जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहा इंतिहाई ॻणतीअ जहिड़ी सूरत हाल आहे। न सिर्फ़ु उते ॿी बदअमनी आहे पर उते क़बीलाई विढ़ांद बि माण्हुनि जी ज़िंदगियूं ॼण त जीअण हराम करे छॾियो आहे। शिकारपुर ज़िलो ॼण त हिकिड़ो क्राइम ज़ोन बणियल आहे। उतां हिकिड़ो ॾोहारी हर वक़्तु पंहिंजी ॾोहारी कार्रवायूं कंदा रहनि था। उते का कानून जी रिट नज़र नथी अचे। कचे तोड़ी पके ते उहा हिकु जहिड़ी सूरत हाल नज़र अचे थी। ॿिए तरफ़ कंदकोट कश्मीर अंदरि क़बीलाई झेड़नि जे करे बि तमामु घणी हिकिड़ी बदअमनी फैलिजे थी। कंदकोट ऐं कश्मीर थोरी शिकारपुर जा जेके कचे वारा इलाइक़ा आहिनि उहे ईअं सम्झो त ॾोहनि जूं फैक्ट्रियूं आहिनि। माण्हू ॾोह करे ओॾांहुं हलिया था वञनि ऐं उहे मुख़्तलिफ़ वारदातूं करे उते वञी पनाह वठनि था। ऐं हिते ॿी हिकिड़ी ॻाल्हि कंदासीं, जेके क़बीलाई झेड़ा आहिनि ऐं उन्हनि ॾोहारियुनि वटि जेके हथियार नज़र अचनि था उहे हिकिड़ा इंतिहाई जदीद ऐं वॾा ख़तरनाक हथियार नज़र अचनि था। उहे उन्हनि ताईं कीअं पहुचनि था, इहा बि हिकिड़ी वॾी सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे। जैकबाबाद ज़िले खां जेका बलूचिस्तान वारो पासो आहे उतां जेका सिमलिंग वारी सूरत हाल रहे थी, यकीनन इन इम्कान खे रद्द नथो करे सघिजे त उहे हथियार हितां गुज़री करे इन्हनि मुख़्तलिफ़ कचे जे इलाइक़नि ॾे उहे स्मगलर्स पंहिंजो कारोबार कनि था। उनखे घर वेठे उहे जदीद हथियार पहुचाइनि था, जंहिंजे करे उहे पुलिस खां वधीक जदीद हथियार हुअण जे करे पुलिस उन ते एतिरो असरअंदाज़ नथी थिए ऐं ऑपरेशन्स ओतिरा कामयाबु नथा थियनि। इन सूरत हाल खे जाचण जे लाइ बि पुलिस जी ज़िमेदारी आहे त हथियार खणी वेंदड़नि जो रस्ता रोक कई वञे ऐं हितां जेके गस गुज़रनि था हिन जे बलूचिस्तान वारा हिन सिंध में दाख़िल थियनि था त उन गसनि ते जेके चौकियूं आहिनि उते सिर्फ़ु उहे चौकियूं कारोबार जे लाइ न हुजणु खपनि, पर उहे चौकियूं अहिड़े क़िस्म जे ग़ैर क़ानूनी सरगर्मियुनि तौरु बि इस्तेमालु थींदड़ जेके वहिंवार आहे उनखे रोकण जे लाइ बि हुजणु खपनि। उन चौकियुनि ते सख़्ती कई वञे, कोई ईमानदार माण्हू मुक़ररु कया वञनि जीअं उनखे रोके सघनि। हिन बदअमनी जी बाहि में सड़ंदड़ ही असांजा ॿ ज़िला इहे भोॻीनि था। इन हवाले सां असांखे शिकारपुर मां सारंग बपड़ सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर आहे, उन सूरत हाल खे रिपोर्ट कयो आहे। अचो त सारंग बपड़ जी उतां जे माण्हुनि सां कयल ॻाल्हि ॿोल अव्हांखे ॿुधायूं। जीअं त चइनि तालुकनि ते मुश्तमिल ज़िलो शिकारपुर बदअमनी जी बाहि में सड़ी रहियो आहे ऐं सॼी सिंध मां हीउ जेको आहे टॉप ते आहे त हिते माण्हू अगवा थियनि था, माण्हू क़तल थियनि था ऐं इहो रिकॉर्ड टुटी पिया आहिनि ऐं मुसलसिल लाॻीतो हर रोज़ को न को वाक़ियो जेको आहे त साम्हूं अचे थो। लखी गुलाम शाह वारो इलाइक़ो हुजे, खानपुर जो कचो हुजे या खानपुर जो पको हुजे, शिकारपुर ख़ुदि शहर जूं घिटियूं चौक चौराहा हुजनि, उते बि ॾोहारी वारदातूं थियनि थियूं। उन सां गॾोगॾु गढ़ी यासीन वारो जेको इलाइक़ो आहे उते बि हमेशह का न का जेको आहे त वारदात साम्हूं अचे थी। क़बाइली तकरार अलॻि सां आहिनि त अगवा ऐं फुर जा वाक़िया जेको आहे त अलॻि सां पेश अची रहिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाए थो हलां त शिकारपुर में हिन वक़्तु बि 13 माण्हू धाड़ेलनि जे चंबे में आहिनि ऐं मजमूई तौर ते शिकारपुर मां 6 महीननि अंदरि 33 माण्हू अगवा थिया, जिन मां पुलिस ऐं राजूणी कोशिशुनि सां 20 जेको आहे त बाज़ियाब थिया आहिनि, पर अञा ताईं 13 माण्हू धाड़ेलनि वटि जेको आहे त क़ैद आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाए थो हलां 6 महीननि अंदरि 20 खां वधीक माण्हू क़तल पिणु थी चुका आहिनि। उहे जेके क़तल थिया आहिनि उहे जेको आहे त बिरादरी तकरारनि में या दुश्मनी में या मुख़्तलिफ़ वाक़िअनि में जेके माण्हू क़तल थिया आहिनि उन्हनि जे हवाले सां गिरफ़्तारियूं कोन थियूं थियनि ऐं मुख़्तलिफ़ जेके हिते ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि सॼे ज़िले में उन्हनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई अमल में कोन थी अचे। ऐं शिकारपुर जे हवाले सां हिन वक़्तु SSP शिकारपुर जेको आहे त ट्रांसफ़र कयो वियो आहे। उनजी जॻह ते DIG ख़ुदि अची उनजी जेको आहे त सीट संभाली आहे ऐं कचे में जेको आहे त ऑपरेशन जूं तयारियूं पिणु हली रहियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ज़रियनि खां इहो मालूम थियो आहे त ऑपरेशन स्टार्ट बि थी चुको आहे। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेके कचे में माण्हू आहिनि, जेके कचे में ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि, उन्हनि जे लाइ पुलिस वटि कहिड़ी प्लानिंग आहे उनजे पकड़ण जे लाइ या बाज़ियाबी जे लाइ हिन वक़्तु शिकारपुर पुलिस कहिड़ो किरदारु अदा करे सघंदी? छो त माज़ी में पुलिस हमेशह नुक़सानु खाधो आहे ऐं ऑपरेशन जेके कया आहिनि उन में DSP SHOs ऐं मुख़्तलिफ़ जेके सिपाही आहिनि वीचारा उहे बि जेको आहे त शहीद थी चुका आहिनि। पर हिन वक़्तु ताईं ॾोहारियुनि ते जेको आहे त कुझु बि उन ते असरु न थी सघियो आहे। नई का गिरफ़्तारी अमल में आई आहे, नई को इनकाउंटर असांजे साम्हूं आयो आहे। मां तव्हांखे ॿुधाए हलां त शिकारपुर
जो जेको कचे वारो इलाइक़ो आहे उते ॾोहारनि खे अमाजगाह उनजी बणियल आहे, उते उनखे रहायो थो वञे, पर उनजे ख़िलाफ़ कार्रवाई न थी। वॾी ॻाल्हि इहा आहे त शिकारपुर पुलिस वटि अहिड़ा हथियार कोन्हनि जेके ॾोहारनि वटि आहिनि, ऐं एंटी एयरक्राफ्ट गन हुजे ऐं मुख़्तलिफ़ जेके जदीद हथियार आहिनि उहे ॾोहारनि वटि आहिनि। बख़्तरबंद गाॾियूं सरकार वटि आहिनि त उन्हनि मां गोली पार करे वञे थी, ऐं शिकारपुर ज़िलो ऐं हमेशह खां वठी जेको आहे त अहिड़े मरहलनि मां गुज़री रहियो आहे जिते आम माण्हू जो सुख आराम निंड चैन जेको आहे त फिटल आहे, ऐं शिकारपुर जूं घिटियूं चौक चौराहा उते बि जेको आहे त फुर हली रही आहे। ऐं हिते शिकारपुर में मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी धुरियूं आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त शिकारपुर जे लाइ को अहिड़ो लाहेमल जोड़ियो वञे जीअं ऑपरेशन कयो वञे, को वॾी सतह जो जिते फ़ौज या रेंजर्स वग़ैरह जेको आहे त हिते ऑपरेशन करे ॾोहारनि जे ख़िलाफ़ का कामयाबी हासिल करे। उन सां गॾोगॾु जेके बासर धुरियूं आहिनि हितां जा जेके चङा मुड़ुस आहिनि उहे बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन हवाले सां या त ख़ामोश नज़र अचनि था या इन्हनि में जेको आहे त इन्वॉल्व नज़र अचनि था। इन हवाले सां हितां जे शिकारपुर जे सियासी समाजी धुरियुनि सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कंदासीं त उहे इन हवाले सां छा था चवनि, आख़िर छा थियणु खपे त शिकारपुर में अमन बहाल थिए, आम माण्हू खे सुख ऐं जेको आहे त सकून मिली सघे। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं त उनजो छा चवणु आहे। असल मसइलो बुनियादी तौर ते इहो आहे त हिननि हिकिड़ी ख़ौफ़ जो माहौल बर्पा कयो आहे ॼाणी वाणी सोसाइटी अंदरि। त हर वक़्तु जॾहिं तव्हां माण्हू खे ख़ौफ़ जी हालत में रखंदव त पोइ माण्हू रेज़िस्ट न कंदा, सोसाइटी रेज़िस्ट नथी करे। उहा हुक्मरान जेको तबिको जेको तव्हांजो आहे उहो चाहे थो पियो त माण्हू मुसलसल तौर ते दॿियल रहनि, ऐं उनखे आसानी थींदी हुक्मरानी कंदे। इदारनि मथां उनजी हुक्मरानी जेको रहंदी, माण्हुनि मथां त उहे हुक्मरानी करे पियो, इदारनि जे मार्फत माण्हू मथां हुक्मरानी करे पियो। पोइ हीअ जेका लाक़ानूनी जेका तव्हांखे नज़र अचे थी पई, माना उनजा सिधा सवां जेके पेरा आहिनि उहे हितां जूं जेके सियासी कुवतूं आहिनि जेके इक़्तिदार में आहिनि या इक़्तिदार खां ॿाहिरि आहिनि, उहे ऑलरेडी उन्हनि ॾांहुं ई वञनि था पिया। जेसिताईं उहे सिंसियर न थींदियूं अमन मान जे क़ाइमु करण जे हवाले सां, तेसिताईं तव्हांजे इलाइक़नि में अमन क़ाइमु कीअं थींदो? छो त माना जॾहिं सूबेदार खां वेंदे एसपीस ताईं उन जूं मुदाख़लतूं आहिनि त पोइ लामाला उनजो फ़ाइदो जेका पुलिसिंग बि खणे थी। जॾहिं चारि कम ग़लति तव्हांजो हितां जो जेको हुक्मरान धुर सां तालुक़ु रखे थो या हू पंहिंजी हिकिड़ी सियासी दबदबो जेको रखे थो पियो, जेके चारि ग़लति कमु कंदो त पोइ उनजे आड़ में चारि कम ग़लति पुलिसिंग पाण बि कंदी ऐं कंदी रही आहे। उन करे अमन अमान जी जेका सूरत हाल जेको मौजूदा जेको सिनारियो आहे उनजा सिंपली माना इन जा चिटा ऐं वाज़िब जेके सबब आहिनि उहे इहे आहिनि त हिकु तरफ़ तव्हांजी जेका हुकूमत जी नाली आहे ऐं हुकूमत जी नाली जी ज़ाहिरी अलामला, ऐं ॿियो इहो आहे त जेको तव्हांजो पुलिस जेका डिमोलाइज़ थियल आहे तव्हांजी, सफ़र त आम माण्हू ई करे थो पियो, लुटिजे आम माण्हू थो पियो, मरे आम माण्हू थो पियो, जरगमाल आम माण्हू आहे तव्हांजो जेको हिते रहे थो पियो। अॻे पोइ रेज़िस्ट आम माण्हू खे करणी पवंदी। हीअ जेकॾहिं ख़ौफ़ वारी हालत में आहे त नेठि हुनखे ख़ौफ़ वारी हालत मां निकिरणो पवंदो, छो त जेसिताईं ख़ौफ़ वारी हालत मां न निकिरंदो ऐं रेज़िस्ट न कंदो, जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन जा जन खे वोट करे असेंबल माण्हनि था पिया, जेसिताईं उनखां पुछाणा न कंदो त असांजा जेके इलाइक़ा आहिनि तव्हां बदअमनी जी बाहि में साड़े रख करे छॾिया आहिनि, उहे असांखे बहाल करे ॾियो। न त ॿी सूरत में माना इहा आहे त गुंडाराज त आहे असां वटि, सियासत बि गुंडागर्दी करे पई, गुंडो त उहे गुंडो आहे, पुलिसिंग बि गुंडागर्दी करे थी पई, मुतासिर त आम माण्हू आहे। उन करे हितां हाणे ॿियो जेको बुनियादी तौर ते जेको असां वटि आहे त बाबा जॾहिं सियासतूं तव्हां जूं कंहिं कम जूं न हुजनि ऐं रियासत जो रोल बि जेको तव्हांजो आहे उहो एक्टिव नज़र नथो अचे, रियासत ख़ुदि इदारा जेके आहिनि जेके ख़ुदि उहे प्रॉपर नमूने क्राइम ते कंट्रोल नथा करे सघनि पिया, त पोइ हितां जा जेके नंढा नंढा ग्रुप्स आहिनि, जेके डेमोक्रेटिक ग्रुप्स आहिनि हितां जा, जेका सिविल सोसाइटी शिकिल में आहिनि या ॿियूं कंहिं पॉलिटिकल पार्टी जी शिकिल में आहिनि, पोइ वफ़ाक़ परस्त हुजनि या क़ौम परस्त हुजनि, जेके वाक़ई जज़्बो रखनि थियूं पयूं त असांजे इलाइक़नि में अमन हुजे, उन नंढनि नंढनि ग्रुप्स खे पंहिंजी पूरी सघ सां उन्हनि जे ख़िलाफ़ु निकिरणो पवंदो, माण्हू खे ॿुधाइणो पवंदो त हीअ जेका बदअमनी जी जेका बाहि ॿरी वई आहे बेसिकली इहा ॼाणी वाणी ॿारी वई आहे। तव्हांखे मुस्तक़िल तौर ते ख़ौफ़ ऐं हालत में रखी करे तव्हां मथां हुक्मरानी हुनखे करणी आहे। कुझु साल अॻे बिल्कुलु इहो ई हिसाबु हुयो हिन शहर शिकारपुर में। पोइ असां स्ट्रगल करे सुठा SP आया जिन कंट्रोल कयो ऐं कंट्रोल थी वियो। असांखे सम्झ में अॼु ताईं इहा ई ॻाल्हि नथी अचे त हिन जॾहिं हालात ख़राबु थियनि था त उनखे कंट्रोल छो नथो कयो वञे, ऐं अगरि पोयों हिकिड़ो सुठा SP अचनि था त कंट्रोल थो थी वञे। बहरहाल कामरान साहब असां सां कंप्रोमाइज़ में हलियो, कामरान साहब असांखे फुल रिकवरी ॾिनी। असांजा चंद हिकु ॿ शयूं रहियल आहिनि ऐं जंहिंमें 125 आहे ऐं हिकिड़े हिंदू जयपाल दास जा 15 लख रुपयो रहियल आहे, 20 हुनखे मिलिया आहिनि, 15 ॿ टे वीचारो केस रखी वियो, पर हिते उनखे कमु न करणु ॾिनो वियो।
पर सम्झ में मां असांखे ॻाल्हि नथी अचे त छा कयो वञे। बहरहाल नेक्स्ट जेको अचे थो हाणे उनजो कमु आहे त वधीक कम खे हू संभाले न। हाणे असां जेको बि सफ़र कयो आहे उहो घणे अरसे खां कयो आहे, कामरान साहब खां बि अॻ में कयो आहे, त हाणे असां जो ख़ामोश न रही सघंदासीं, छो त असांखे इहो ई डर आहे त को वॾो न को वाक़ियो थी वञे। कंहिं ज़माने में शहर सिटी मां वापारी हिकिड़ो खॼी वियो हिंदू सुबुह जे टाइम ते लखीदर एरिया मां, अञा लखीदर एरिया में अगरि हिकिड़ो अगवा थो थी वञे त बाक़ी छा रहियो। त असां इन करे इनखे सम्झाई नओं SP साहिबु जेको अचनि था असां उनखे चवंदासीं त कंट्रोल करे, अगरि कंट्रोल न कई त पोइ असांजी जंग रहंदी। मां सम्झां थो इशू सिर्फ़ु शिकारपुर जो न आहे, ख़ासि तौर ते लाड़काऊं डिवीज़न ऐं सखर डिवीज़न इहे हिन टाइम मुकमिल तौर ते ॾोहारियुनि क्रिमिनल्स जे ग्रिप में अची विया आहिनि, उन्हनि जे हवाले थियल आहिनि। ऐं इन सॼी सिचुएशन जी ज़िम्मेवार मां सम्झां थो त सिंध हुकूमत आहे। ऐं सिंध हुकूमत सिंध पुलिस खे पंहिंजी D टीम बणाए करे उन्हनि खे नौकर ऐं चाकर वारो कमु पई वठे। जॾहिं पुलिस जी सूरत हाल इहा हूंदी त उहा D टीम, यानी कि B बि न C बि न D टीम हुजे पुलिस, ऐं पुलिस जा हथ पेर ॿधी उन्हनि जॾहिं तव्हां सरदारनि बोतारनि वज़ीरनि ऐं मशीरनि जा ॾाढो फिटी कंदो, मां सम्झां त अहिड़ी कमज़ोर पुलिस जे करे सिंध हिन टाइम बदमनी जी बाहि में सड़ी रही आहे। न सिर्फ़ु अॻवाऊं पियूं थियनि पर पूरी सिंध में कराची खां कश्मीर ताईं कबीलाई झेड़ा, नस्ली फ़साद, मज़हबी फ़साद, पूरी सिंध हिन टाइम फ़सादनि जे वर चढ़ियल आहे, कबीलाई झेड़नि जे वर चढ़ियल आहे ऐं ॾोहारियुनि जे रहम करम थिया। इन तमामु बदतरीन सूरत हाल जे ख़िलाफ़ु सिंध जे माण्हुनि खे इन इशू खे सम्झंदे मैदान ते अचिणो पवंदो, सिंध जे हुक्मरान जो घेराव करणो पवंदो। जेसि ताईं सिंध हुकूमत तइ नथी करे त सिंध में सूरत हाल खे ठीकु करिणो आहे, तेसि ताईं कुझु न आहे थियणो। जेको इहो कचो पको आहे, घणो कचो, उते इहो जेको असां सवा इहा अगवा इंडस्ट्रीज़ आहे, इहा हले थी। असांजी जान सड़ी, असां पोइ तॾहिं गॾिजी कुल असां कयूं आहे त चोर हीअं आङुरनि करण जेतिरा आहिनि। असांजा जेके बि इहे जेके हिन जा सरपरस्त आहिनि, इन चोरनि जा, इन धाड़ेलनि जा, असांखे उन्हनि खे बि गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे उहे केर बि हुजनि, जेके बि वॾा माण्हू आहिनि, उहे बि असां मज़लूमनि मजबूरनि ते रहम खाइनि। ऐं इहो एसि ताईं ज़ुल्म केसि ताईं आख़िर वाहिदुल क़हार बि आहे। असांजो इहो मुतालबो SP नओं आयो आहे, इन खां उते चई आया आहियूं, तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी आहे, DIG खां, पंहिंजो AIG खां, सखर खां, IG सिंध खां, जंहिंजो पंहिंजो इलाइक़ो आहे हिते, जंहिंजो पंहिंजो ॻोठु आहे, तालुको ई असांजो हिकु आहे। उन खां वज़ीर दाख़िला साॻियो ई चीफ मिनिस्टर आहे, उन खां ऐं बिलावल ज़रदारी साहिब खां ऐं आसिफ ज़रदारी साहिब खां इहो मुतालबो था कयूं त हे जेको आहे जेका बदमनी फैलिजणु शुरू थी वई आहे, बदमनी असांखे छहो ॾींहुं थियो, असां निकिरी नथा सघूं घरनि मां। असांखे अञा ईअं जेके असांजा ख़ैर घुराशा अबा न निकिरो अबा, असां नागत लाहियूं त मिटी खाईंदासीं, को मरे थो को बचे थो, चोर खां पुछी असां वञूं। इन खां अॻु में 1.5 महीनो अॻु में मुंहिंजो हिकिड़ो पुटु रेंजर्स अस्पताल मां उतां आयो पई, हीअ रेंजर्स स्टान वारी, उनखां जेको आहे 60 खां 70,000 62-64,000 उनखां फुरे विया, 2 कार्ड फुरे विया, शनाख्ती कार्ड ॿियो बि कुझु जेको जीअं थींदो आहे। जी सर, जीअं तव्हां शिकारपुर वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिते सियासी समाजी धुरियुनि जो इहो ई चवणु आहे त हिते आम माण्हू अॻवा थिए थो, हिते ॾोहारी जेके वारदातूं थियनि थियूं उहे आम माण्हू जे ख़िलाफ़ु थियनि थियूं, बासर धुरियूं इन खां आजू हुजनि थियूं। इन्हनि जो इहो बि चवणु हो त शिकारपुर अंदरि जेका वधंदड़ बदमनी वारी लहर आहे, इन में बिरादरी तकरार जेके आहिनि या मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके अॻवाऊं ऐं फुरूं ऐं धाड़ा थियनि था, उहे जेके उनखे बुञो ॾियण जे लाइ हितां जे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जो किरदारु नज़र नथो अचे, उन्हनि जी का अहिड़ी विख नज़र नथी अचे जेका अमुन कराइण जे लाइ खई वई हुजे ऐं माण्हुनि खे आम जेके माण्हू आहिनि उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ कुझु कयो हुजे। उन सां गॾोगॾु हिन जो इहो बि चवणो त शिकारपुर पुलिस इन हवाले सां मुकमिल तौर ते नाकाम नज़र अची रही आहे, छाजे करे जो इन वटि बजेट्स आहिनि जेके मुख़्तलिफ़ ऑपरेशन्स ते ख़र्च थियनि थियूं, पर उन्हनि वटि मुकमिल तौर ते प्लानिंग न आहे ऐं ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ु का मुअसिर अहिड़ी कार्रवाई न आहे जेका उन्हनि खे ॾोहारियुनि खे को नुक़सानु ॾेई सघे या उन्हनि जे ख़िलाफ़ु को अहिड़ो
जेको आहे त लाहेअमल जोड़ियो वियो हुजे पुलिस तरफ़ां त ॾोहारी कानून जे ऐं अदालत में जेको आहे त आंदा वञनि, कानून जे कठेड़े में आंदा वञनि। पर इन जो इहो चवणु हो त शिकारपुर में बदअमनी तॾहिं ख़तमु थींदी जॾहिं हितां जा चूंडियल नुमाइंदा, बासर धुरियूं, चङा मुड़ुस ऐं उन सां गॾोगॾु कानून लागू करण वारा इदारा जेके आहिनि उहे इन मसइलनि खे संजीदगी सां वठंदा ऐं आम माण्हू खे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ पाण बि सोचींदा ऐं मुख़्तलिफ़ जेके असर रखंदड़ धुरियूं आहिनि, बासर धुरियूं आहिनि, सिंध हुकूमत आहे या वफ़ाक़ी हुकूमत आहे, उन खां मदद वठण जी कोशिशि कंदा त ज़रूरु शिकारपुर में अमन क़ाइमु थी सघे थो। जी नाज़रीन, तव्हां शिकारपुर ज़िले जी सूरत हाल मुतलिक़ सारग बपड़ जी उतां जी सुञाणुनि सां कयल ॻाल्हि ॿोली ॿुधी। शिकारपुर खां पोइ हिकिड़ो ॿियो ज़िलो जेको कबीलाई विढ़ाद में उहो ॿरी रहियो आहे। ताज़ो ई उते हिकिड़ो जेको वॾो हाञो थियो, उते हिक ई वक़्त ते हिकिड़ो सॼो वेढ़ो वीरान कयो वियो। 9 माण्हुनि खे हिक ई वक़्त ते मौत जी निंड सुम्हारियो वियो ऐं 10 माण्हुनि खे ज़ख़्मी कयो वियो। उहो बि तमामु घणी हिकिड़ी ॾुखी कंडीशन में आहे। उहा हिकिड़ी ईअं सम्झो त हिकिड़ो कबीलाई ॼणो त वेढ़ांद वारी तरफ़ उहा सूरत हाल आहे। इन कबीलाई वेढ़ांद जे करे जेके ॾोहारी फैक्ट्रियूं ठहनि थियूं ऐं ॾोहारी माण्हू निकिरनि था, उहो बि तमामु घणो हिकिड़ो हाञो हुजे थो। इन हवाले सां उन कंदकोट कश्मीर ज़िले जी सूरत हाल मुतलिक़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। सिंध टीवी न्यूज़ कंदकोट कश्मीर जे ज़िले रिपोर्टर बक्का मोहम्मद बंगवार, अचो तव्हांखे कंदकोट कश्मीर ज़िले जे मुतलिक़ सूरत हाल बाबति उतां जे माण्हुनि सां थियल ॻाल्हि ॿोल ॿुधायूं। जी अदर, जीअं त अमन अमान जे हवाले सां असांजे ज़िले कश्मीर ऐं कंदकोट में हिन वक़्तु काफ़ी अॻे खां अमन अमान बहितर थियो आहे। हाणे ताज़ो जेको वाक़ियो थियो आहे, क़बाइली तकरार जो चाचड़ बिरादरी जा 9 माण्हू हिकिड़े ई फैमिली जा अजल जो शिकार थिया आहिनि, जेको इंतिहाई ॾुखोईंदड़ वाक़ियो थियो आहे। हिन खां अॻु में असांजे ज़िले में अमन अमान जे हवाले सां पूरे ज़िले में हीउ जेको मौजूदु आहे SPI अमजद शेख साहब जे अचण खां अॻु में काफ़ी माण्हू पिणु अगवा थियल हुया। हिन वक़्तु असांजे ज़िले में को रोड रहबरी न आहे ऐं को बि माण्हू अगवा थियल न आहे। बाक़ी हिका दुका वाक़िया मोटरसाइकिलनि जे चाबी चोरी जा इहे ज़रूरु थींदा रहनि था। वधीक अमन अमान जे हवाले जे बाबति असांजे हिते शहर जा कुझु मुअज़्ज़िन, सियासी, समाजी माण्हू ऐं सहाफ़ी वेठा आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं त हू मौजूदा असांजे ज़िले जे अमन अमान बाबति छा चवणु चाहिनि था। असांजा इलाइक़ा जेको ॿाहिराड़ी में धाड़ेल कल्चर ऐं शहरनि में शहरी माफ़िया यानी MQM जो जेको बुनियादु विधो वियो ऐं उन सां जेको डेमोग्राफिक जेके तब्दीलियूं आयूं शहरनि में, असीं पंहिंजे शहर वञण लाइ गवारा न कंदा हुआसीं या वेंदा हुआसीं त माना हिकिड़ो एहतियात कंदा हुआसीं ऐं ॿाहिराड़ी में उहो जेको सियासी कल्चर हो उहो सॼो तबाह थियो। हाणे जेको हीउ वाक़ियो थियो आहे, 9 इंसानी जानियुनि जो जेको हीउ नुक़सानु थियो आहे, त उन ते असीं शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं ॾुख आहे। हिन सॼो सोगवार आहे। सॼी दुनिया ऐं सॼो पाकिस्तान हिन वाक़िए खे पंहिंजो सम्झे थो ऐं उन्हनि ॾुख जो इज़हार कयो आहे। अहिड़ी तरह असीं बि स्टेट जेका मौजूदा पाकिस्तान पीपल पार्टी आहे, जेका 13 सालनि खां हिन टेन्योर में इक़्तिदार में आहे ऐं जेकॾहिं मुकमल चऊं त हुन जो तक़रीबन 40 सालनि खां सिंध में पंहिंजो हिकिड़ो गवर्नेंस आहे या उन जी इक़्तिदार रहियो आहे। पर हिन वक़्त ताईं बि सिंध गवर्नमेंट हिन वाक़िए जे बारे में को हिकिड़ो बयानु यानी कराची में बि बयानु ॾियण जी बि उन्हनि गवारा न सम्झो आहे। हुजण त ईअं घुरिजे हा त वज़ीर आला सिंध पहिरें ॾींहुं या ॿिए ॾींहुं या टे ॾींहुं पंहिंजी कैबिनेट समेत पहुचिया, ॿिया MNAs, ॿिया MPs, ॿिया मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻुवान ऐं उन्हनि सां ॾुख वंडण अचनि था। पर पाकिस्तान पीपल पार्टी ऐं वफ़ाक़ी हुकूमत बि कोन पहुती आहे। यानी इमरान ख़ान जी PTI जो को आला अमलदार अची हिते इन तॾे ते पहुचिया ऐं हिननि सां ॾुख वंडिया, पर उहो बि कोन थियो आहे। असीं सम्झूं था त सिंध खे शायदि हिननि मफ़्तूआ इलाइक़ो सम्झो आहे। असीं चऊं था त क़बाइली दहशतगर्दी जेका असांजे ज़िले में जेका आहे हले पियो, हलंदो पियो अचे ऐं कुझु वक़्त में ठापुर बि थियो, वरी उन ॿीहर कर खयो आहे त हीउ सरकार जो कमु आहे। जेकॾहिं सरकार इन्हनि शयुनि ते कंट्रोल करणु चाहे त करे थो सघे। हीअ स्टेट जी ज़िम्मेवारी आहे। हीअ अदा असीं चाहियूं था त माण्हू, को बि माण्हू, वॾे खां नंढे ताईं माण्हू जेका आहे कानून खां बालातर न हुजे, कानून जी बालादस्ती हुजे। जॾहिं कानून जी बालादस्ती हूंदी, जेकॾहिं को माण्हू क़तल कंदो उनखे कोर्ट जेकॾहिं उनखे सज़ा ॾींदो, उन ते ॾंड विझंदो ऐं मक़तूल सां जेकॾहिं इंसाफ़ कंदो त उहो ॾोह न थी सघंदो। बाक़ी अमन अमान जी सूरत हाल जेका आहे ज़िले जे अंदरि अॻु खां बहितर रहियो आहे ऐं पुलिस जी जेका कारकर्दगी आहे
हक़ीक़तनि खे तस्लीम कंदे असीं चऊं था त अॻु खां पुलिस जी हिन एसपी जे अचण खां पोइ कारकर्दगी तमामु बहितरु आहे, उन रिस्क खयों आहे ऐं असीं बि दुआगो आहियूं सिंध पुलिस जो त अलाह ख़ैर करे उन्हनि ॾे ही असांजा मक़ामी माण्हू आहिनि, हू बि असांजा माण्हू आहिनि, सिंध पुलिस बि असांजो फोर्स आहे, अलाह करे उन्हनि खे नुक़सानु न रसे, उन्हनि रिस्क खयां आहिनि, उन्हनि ऑपरेशन कया आहिनि ऐं अञा बि असां तवक़ रखूं था त हू कंदा ऐं क्राइम ते कंट्रोल कंदा ऐं क्राइम जेका थोरी थिकी हाणे थिए पई मोटरसाइकिलनि जी चाबी चोरी वग़ैरह उन ते बि ज़ाब्तो आणींदा। कबायली जहिड़ा कचे जे जेको इलाइक़ो आहे इहो ट्राइबल हिकिड़ो एरिया आहे, उन में जदीद जेके हथियार आहिनि मां सम्झां थो त उहे हथियार न असांजे सिंध पुलिस वटि आहिनि ऐं न फ़ौज वटि आहिनि। त इन मां ॾिसो त उन्हनि खे हथियार केरु थो पहुचाए, हथियार जे पहुचाइण सां उतां जा जेके 10-10 माण्हू क़तल थियनि था उहो अमन अमान ते न आहे, उहो कबायली झेड़ो आहे। ॾिसो न कबायली झेड़नि जे करे अमन अमान ते हिकिड़ो असरु पवे थो। तारीख़ जे तव्हां वर्कनि खे ॾिसो त कल्ह बि टियों ॾींहुं बि जेके मोहन दड़े में जेकी खोटाई थी आहे त उते का गलोल बि कोन मिलियो आहे। त इन मां साफ़ ज़ाहिर आहे त असीं सिंधी अमन पसंदि आहियूं, असीं सिंधी अमन चाहियूं था ऐं असांखे अमन खपे। रही ॻाल्हि जेके पंहिंजो हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि ऐं ख़ासि करे CM सिंध खे हिकु स्टेटमेंट बि कोन ॾिनी, वाना में माण्हू शहीद थी वञनि था, हज़ारा में माण्हू शहीद थी वञनि था, रोड ब्लॉक थियनि था, उतां जो वज़ीर आज़म उन्हनि वटि पहुचे थो। जेकर हिते चाचड़ बिरादरी जा 9 खून जेके 9 जनाज़ा एट ए टाइम ते खजी विया त माण्हुनि जो हाव, उन्हनि जो हाव हिकिड़ो सड़े पियो। तव्हां ॾिसो त उन्हनि खे बि उन वक़्तु सर उन्हनि खे पहुचणु खपे आहे, छो त हीअ जेकी सिंध धरती आहे हीअ अमन जो हिकिड़ो धरती आहे, हीअ अमन जो हिकिड़ो गहवारो आहे। उन्हनि खे घुरिजे त उहे सरदारनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन करे हितां जा जेके जंहिं कबीले जो जेको सरदार आहे उन सरदारनि खे गिरफ़्तार करे, मां सम्झां थो त उहो ख़ैर 24 कलाकनि जे अंदरि थी वेंदो अगरि इहे सरदार चाहिनि त। पर मां कोन थो इन्हनि सरदारनि मां का अहिड़ी उमेद कोन थो रखां त हू सरदार चाहिनि त हिते ख़ैर थिए, अमन थिए, असांजूं ओताकूं, असांजा जेके बंगला आहिनि उहे असांजूं रौनकूं असांजा जेके आहिनि उहे क़ाइमु दाइमु हुजे। पर सिंध धरती अमन जो गहवारो आहे, हिते अमन अमान तमामु बहितरीनु आहे हिन SSP साहिब जे अचण सां। हक़ीक़त इहा ई आहे त असांजे जेको ज़िलो कंदकोट कश्मीर जेको आहे, हितां जो कबायली रस्मुनि रवाजनि जेको अमन अमान जेको वॾो मसइलो थिए थो न, इहो सिर्फ़ु थिए थो असांजो कबायली तकरारनि जे करे। जॾहिं इहो मां सम्झां थो 30-35 साल थिया आहिनि कबायली तकरारनि खड़ खयूं आहे, कॾहिं थापड़ थिए थी, कॾहिं शुरू थियनि था। पर हिते जेको बि हाणे गुज़िरियल हफ़्ते जेको थियो आहे वाक़ियो, 10 माण्हू क़तल थिया आहिनि, वॾो माना हिकिड़ो दिलि दुखाईंदड़ वाक़ियो आहे। उन खां पोइ ॾिसो त जॾहिं जंहिं माण्हू जा क़तल थींदा, ज़ाहिर आहे उन्हनि खे इंसाफ़ न मिलंदो, उन्हनि सां मामला हल न थींदा, ज़ाहिर आहे उहे बि हथियार खणंदा, उहे कबायली जहिड़ा वधी करे असांजे लाइ अमन अमान बि पैदा थिए थो। इन्हनि कबायली जहिड़नि जे करे असांजो हिते इलाइक़ो मुआशी तौर पोइ हिते आहे, छो त असांजे इलाइक़े में PPL गैस आहे, वॾो थर्मल आहे, छो त ई असां उनको हक़ वठण जे बजाए असांजा माण्हू जेके आहिनि उहे हिननि कबायली रस्मुनि रवाजनि तहत पाण में विढ़ी इलाइक़ा तबाह, बिरादरियूं तबाह, उहे माण्हू नौजवान क़तल थियनि था। जिन माण्हू तइलीमूं हासिलु कयूं उहे गोलियुनि जो खाज बणिजी था वञनि। तइलीम याफ़्ता माण्हू मजबूरनि रस्मुनि रवाजनि जकड़जी करे इन्हनि कबायली जहरनि में फासी पवनि था। इन जे करे असांजे ज़िले जे अंदरि अमन अमान जो मामिलो थिए थो। कबायली दहशतगर्दी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको नासूर बणिजी असांजे ज़िले अंदरि पैदा थी आहे, त उनजो वॾे में वॾो सबबु हिकु अना आहे। थोरी थोरी न मामूली ॻाल्हियुनि ते माण्हुनि खे क़तल कयो थो वञे, ज़ुल्म ऐं दहशत फैलाई थी वञे ऐं पंहिंजी अना ख़ातिर उहे जहिड़ा था वधनि ऐं उन्हनि ख़िलाफ़ु को बि कंहिं क़िस्म जी का कार्रवाई नथी अचे। रियासती इदारनि जी अगरि ॻाल्हि कजे, जेसिताईं रियासती इदारा मज़बूत न थींदा, जेसिताईं असांजा पुलिस अफ़सरान, जेसिताईं असांजा जेके बि हितां जा रियासत जा इदारा हुजनि, अवामी नुमाइंदा हुजनि, MNA हुजे, MPS हुजनि, सभिनि खे घुरिजे त कबायली तकरारनि खे ख़तमु करण जे लाइ उहे वक़्तु छो नथा कढनि। 9 जानियूं ख़तमु कयूं थियूं वञनि, क़तल कयूं थियूं वञनि, खुले आम दहशत फैलाई थी वञे, फायरिंग करे उन्हनि जे बचड़नि खे यतीम बणायो थो वञे। 52 खां वधीक उहे बचड़ा यतीम, उन्हनि जी दिलनि मां, उन्हनि जी आउनि मां छा निकिरंदो हूंदो। जेसिताईं इन्हनि खे कंट्रोल करण जे लाइ असांजा हितां जा तमामु इदारा
जीअं असां सहाफ़ी आहियूं, असां कलम जा धणी आहियूं, असां हक़ाइक़ ॾेखारण जी वॾी कोशिशि कई आहे, हमेशह ॿुधायो आहे, पर उन जे बावजूद बि कचो अॼु जेकॾहिं आबादु आहे त क़बाइली तनाज़ात जे करे आबादु आहे। जेकॾहिं कंहिं मवेशी जी चोरी थिए थी, बकरी चोरी थिए थी त माण्हू खे क़तल कयो थो वञे, गॾु जेकॾहिं कंहिंजी खेत में घिरे थो त उन जे मद में बि माण्हू खे क़तल कयो थो वञे। हीअ कहिड़ी इंसानियत आहे? हीअ कहिड़ो मैसेज वञे थो त असांजी संदरती अमन जो पैगाम ॾिए थी, होॾां क़तल खुले आम कयो थो वञे। एॾो वॾो सान्यो थियो आहे। जेकॾहिं अहिड़ो ई वाक़ियो हज़ारा में थिए हा त वज़ीर आज़म बि पहुची वञे हा। अॼु जेकॾहिं हिते असांजे कंदकोट में थियो आहे त अफ़सोस सां चवणो थो पए त न को अवामी नुमाइंदा पहुचनि था, न को CM पहुचे थो, न को वज़ीर आज़म पहुचे थो, न को ट्वीट कयो थो वञे। न त उहो थोरे थोरे वाक़ियनि ते ट्वीट कयो वेंदो आहे, पर इंसानी जाननि खे अहिड़े तरीक़े सां क़तल करण जी असां शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असां इहो मुतालबो कयूं था त ख़ुदा खे मञो, अलाह खे मञो, कम से कम हिननि ते एहसासु कयो, इन तरीक़े सां इंसाननि खे नासूर बणिजी करे क़तल न कयो, उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कयो। असां मञूं था त SSP अमजद साहब हिकिड़ो बहितरीनु ऑफिसर आहे, हुन आलीशाह वाक़े में बि हिकिड़ो सिंध पुलिस जो मोरार बुलंद कयो, शाही इस्तक़बाल उनखे ॾिनो वियो। पर असां ईअं त चवणो पवंदो त हिननि वाक़ियनि में ज़ाहिर आहे जेकॾहिं पुलिस रियासती इदारा पंहिंजे तरफ़ों सरकार जी मुद्दत में उन्हनि ख़िलाफ़ मुक़दमात दर्ज करे उन्हनि जो ख़ात्मो छो नथा आणनि? ही जेके क़बाइली तकरार में 9 माण्हू चाचड़ बिरादरी जा, सब्ज़ोई बिरादरी ऐं जागीरानी बिरादरी जे हथों क़तल थिया आहिनि, इहो जेका इंतिहाई मज़म्मत जोॻो अमल आहे। ऐं हिननि इन ॻाल्हि खे सख़्तु न ॾींदे हिननि इहो चयो त पीपल्स पार्टी या ॿिया जेके PTI ॿिन्हिनि ते तनक़ीद कंदे हिननि इहो चयो त हुननि त हिते अचण जी ज़हमत कंहिं बि लीडर न कई, पर मज़म्मत न कई। ख़ासि चंद माण्हुनि शइ जी मज़म्मत कई। हुननि इहो चयो त असां उन्हनि जे इन मज़म्मत जी बि मज़म्मत कयूं था, छाकाणि त हेॾे वॾो ॾुखो ईंदड़ वाक़ियो हुयो। हुननि खे हितां जे वाक़े जे 9 माण्हू क़तल थिया आहिनि, पर हुन सां गॾु ख़ानदान जा 60 खां वधीक माण्हू जेके आहिनि त तबाह थी विया आहिनि। हुननि जो चवणु हो त हाणे हिननि जो चवणु आहे त स्टेट जेका आहे त मालिक आहे, ज़िम्मेवारी आहे त हितां ॾोहनि खे ख़तमु करण जे लाइ ऐं पुलिस सां गॾिजी करे पूरो स्टेट फ़ौज ऐं रेंजर गॾु करे हितो ऑपरेशन करे हितां जे असांजे ज़िले खे अमन जो पिणु गहवारो बणाए वञे। जी नाज़रीन, तव्हां कश्मीर कंदकोट ऐं शिकारपुर ज़िले मुतलिक़ सूरत हाल बाबति तव्हांखे आगाही ॾिनीसूं। उते कहिड़ी सूरत हाल आहे, क़बीलाई विढ़ान जे हवाले सां, बदअमनी जे हवाले सां, अमन अमान जे हवाले सां, उतां जा जेके मुक़ररु इंतिज़ामी अमलदार आहिनि उन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे ऐं उते अमन कीअं बहाल थी सघे थो। पर हिते वधीक हिकिड़ी असराइती ॻाल्हि इहा आहे त जेकबाबाद उते जेके झेड़ींदड़ धुरियूं आहिनि उन्हनि खे एतिरा जदीद हथियार कीअं पहुचनि था, जेके पुलिस खां वधीक जदीद ऐं ख़तरनाक हथियार उन्हनि वटि हुजनि था, या ॾोहारनि वटि ख़तरनाक हथियार हुजनि था। यकीननि उहे असां वटि बलोचिस्तान वारे पासे ॾांहुं बि हथियार उहे सिमगलर्स जेके आहिनि उहे खणी उन्हनि खे उन्हनि जे हंधनि ताईं वञी पहुचाइनि था। उनजो त ॼणो हिकिड़ो को कारोबार हली थो पवे। ऐं परे पासे ॾांहुं जेको पेशावर साइड वारो इलाइक़ो आहे ओॾां बि उन्हनि जा सिमगलर्स अची उनखे हथियार पहुचाइनि था। पर जैकबाबाद ज़िले खां जेके सिमगलर्स गुज़रनि था उहे हितां जेके उन्हनि गसनि खां गुज़री करे उहे हथियार खणी वञी उहे पहुचाइनि था, त उहे हितां कीअं था क्रॉस करनि? हिते मुक़ररु जेके इंतिज़ामी अमलदार आहिनि उहे लॉ एंड ऑर्डर जा ज़िम्मेदार आहिनि। उन्हनि जूं मुक़ररु कल चौकियुनि ते कहिड़ी चेकिंग आहे जो उहे हथियारनि समेत गुज़रियो था वञनि ऐं उन्हनि खे का ख़बर नथी पवे। जदीद हथियार ॾोहारनि खे वञी कचे पके में पहुचनि था ऐं उते मुक़ररु जेके अमलदार आहिनि उन्हनि खे ख़बर नथी पवे। त इन जे लाइ सिंध सरकार खे हे जेके बॉर्डरी डिस्ट्रिक्ट आहिनि उहो भले कंदकोट कश्मीर बि हिकिड़ो बॉर्डर ते डिस्ट्रिक्ट आहे, छो जो परियां पंजाब खां परियां पेशावर ताणी उहो रूट हुजे थो। ऐं ॿियो जैकबाबाद, इन्हनि ज़िलनि में हिकिड़ो ईमानदार ऑफिसरनि खे मुक़ररु करे ऐं उते हिकिड़ी सख़्तु उहे जेके बॉर्डरी रस्ता आहिनि गस आहिनि उन ते सख़्तु चेकिंग वारो अमल शुरू कयो वञे त जीअं उहे ॾोहारी सिमगलर्स उहे जदीद हथियार खणी उन्हनि झेड़ींदड़ धुरनि वटि पंहिंजो कारोबार रवां दवां न रखी सघनि, उहे माण्हुनि जे लाइ हाञेकार साबित न थियनि ऐं पुलिस उन्हनि जे अॻियां इहे बेवस न बणिजी वञे। ऐं हुतां जे जेके माज़ीअ में असांजे IPF जे प्लेटफॉर्म तां हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जी सखर में कॉन्फ्रेंस सॾाई वई हुई जंहिंमें क़बीलाई विढ़ांत खे रोकण जे लाइ हिकिड़ी बहितरीनु हिकमत अमली तइ कई वई हुई। पर हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे मीडिया जो इदारो हुजे या को ॿियो प्लेटफॉर्म हुजे उहो सिर्फ़ु हक़ीक़तूं पधरियूं करे सघे थो, पर उन ते अमल दरामद कराइणु उनजो अख़्तियार कोन्हे को, उन वटि को पावर कोन्हे। उन जे लाइ
सिंध सरकार या तोड़ी उन जा चूंडियल नुमाइंदा जेके कबीलनि जा सरदार बि आहिनि उन्हनि खे इहो कबीलाई सरदारनि खे इहो ईमानदारीअ सां हिकिड़ो असराइतो किरदारु अदा करणु खपंदो त जीअं उहे सिंध जी सींध मेरी थियण खां बचाइनि, हिन सिंध खे ॿीहर वरी सरसब्ज़ उन सूरत हाल में आणनि जिते अमुन जा गीत गूंजनि। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।